साहब असां हॉस्टल में पहुची वियासीं। 10-15 ॾींहंनि जी मोकल हुई असांखे। सेमेस्टर असांजो ख़तमु थी वियो, नई बैच ईंदी असांजी हिन यूनिवर्सिटी में। ऐं हींअर असां खैरपुर नाथन शाह खां खैरपुर मीरज पहुची विया आहियूं। पर हाणे ईअं त कोन्हे न, हाणे सिर्फ़ु अंदरां आयासीं, खैरपुर मीरज पहुची वियासीं। ईअं बिल्कुलु न थींदो। जिथां खां स्टार्ट कयो आहे उतां खां शुरू था कयूं। अस्सलाम वालेकुम। जीअं त मुंहिंजी मुलाक़ात जेका थिए थी तव्हां सां घणे टाइम खां बाद में थिए थी। पूरा 2 हफ़्ता 2 वीकेंड जेके हुया असांजा, उन में मां वीडियो अपलोड न करे सघियुसि। ऐं अॼु वञा पियो मां लाड़काणे हींअर। ऐं मूंसां गॾु हिकिड़ो मुंहिंजो पंहिंजो मोतबर दोस्त आहे, जंहिंखे असांजो नालो आहे वकार अहमद चांडियो साहिबु, जंहिंमें हीअ पबुण वेठो थो खाए। हिन जेके पबुण वरिता आहिनि, उनजो मां वीडियो मां तव्हांखे ॾेखारियां थो। हिन वरिता कीअं आहिनि। घणे थो जी? 70 ते किथे? कल तो ही ॾिनो, ॿियो केरु? कचरा ॾे न, ही सही ज़मीन वारी आहे। ईअं तव्हां ॾेखारण में इहा शइ सुठो आहे, ईअं पक मिठी थी ॾियो। ही वरी बि सही। 40 ते वठूं न? 40? हा 40 कल्ह वरितो आहे साहिबु। 40 12 40 में थोरी थींदो आहे। नथो ॾे 40 में? 50 में 10 रुपए लाइ तूं मुड़ी मोटाईंदो। हाणे भाऊ असांजी रोज़ी इहा ई आहे, सॼो रोज़ी त आहे तुंहिंजी। 40 में न ॾियनि न असांखे। अञा मेड़ बाईपास ते बि न आहियूं पहुता, जिन ते 1/2 कलाक हिन ब्रेक वरिती आहे। हे साहिबु छा कयूं? साहब हींअर असां पहुता आहियूं नसीराबाद शहर में। नसीराबाद शहर मुंहिंजो असुली ॻोठु आहे। अदा हिनखे अख में अलाए छा पियो आहे, ख़बर न आहे। अरे गाड़ी थो हले छम सफ़ा शुशी यार, ये नल चेक खपनि। बाद में असां भुट्टो मिलियो, बिलाल भुट्टो, मुंहिंजे व्लॉग्स में ईंदो रहंदो आहे, मुंहिंजो क्लासमेट आहे। उहो मिलियो, अविनाश मिलियो। असां सोचे थकिजी पियासीं त अॼु सॼी राति हिते टिकणी आहे, पर वञूं काॾे, किथे घुमणु वञूं? लाड़काणा में। छाकाणि शहर त मुंहिंजो सॼो घुमियल आहे लाड़काणो। मां बि चवां अहिड़ी पॉइंट घुमायो, मोहन जो दड़ो त बिल्कुलु घुमियल आहे। ओॾे उनजो विलाग ई अलॻि ठाहींदासीं इनशाला अॻिते। मूं हीअं बि न आहे ठाहियो मोहन जो दड़ो विलाग, उनजो विलाग अलॻि ठहंदो। मां चयो ओॾे नथा हलूं, का ॿी नई का पॉइंट ॾेखारियो। त लाड़काणे में उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में अचे ई न पई। जेको बिलाल भुट्टो आहे ऐं अविनाश कुमार, इहे ॿई ॿार एतिरो निकिरंदा ई कोन्हनि के। सिर्फ़ु बसि पंहिंजे शहर में सामान दामान वठी पंहिंजो घर। अविनाश जेको आहे उहो सिर्फ़ु घर जा माचिस वठंदो आहे ऐं घर जो जेको मसालो खुटी पवंदो आहे उहो वठी ईंदो आहे, बाक़ी निकिरंदो ई कोन्हे घर खां। लाड़काणे में अलमंसूर ते वेठा हुआसीं अब्दुल वहाब अब्बासी जे इंतज़ार में। उहो जीअं ई आयो, उनखे मूं चयो यार वाह अॼु अहिड़ी का नई पॉइंट घुमा लाड़काणे में जेका मूं ॾिठी न हुजे। पोइ उन बसि चयो त उथी हलूं था, देरि ई न कयईं। ऐं अब्दुल वहाब खे सॼो लाड़काणो चपे चपे घुमियल आहे। त हू 5-6 किलोमीटर हिकिड़ो मुफ़ासिले ते कुझु हिकिड़ी पॉइंट हुई, असां हुते वियासीं। ऐं हींअर बि मां तव्हांखे उहा ई ॾेखारींदुसि। अलाह ख़ैर करे, अलाह साईं बचाईंदो। ड्राइविंग जेका हूंदी आहे उहा ख़तरनाक हूंदी आहे। सॼे क्लासमेट खां हिंदी ड्राइविंग ख़तरनाक आहे। असां त बचड़े जी हिमायत कंदा आहियूं, हिदायत कंदा आहियूं त आस्ते हला। हिन
नबासी होटल ते असां पहिरीं चक्कर आयल हूँ मुंहिंजा क्लासमेट्स जेके हुआ सभई आयल हुआ सभिनी खे यादि हूंदो शाहज़द काज़ी आयो सलीम महर आयो अली हैदर आयो काफ़ी छोकिरा आयासीं हिन होटल ते चांहि पी सभिनी खे यादि हूंदो सभई हेठां लिखिजो डन डन कमेंट में ठीकु आहे शहर में रुको मज़ो आहे न रुली रुली थकी पए शहर तव्हां पंजाबी घुमियो आउटसाइड घुमो थोरो मज़ो वठूं सीनरीज़ वग़ैरह सर तव्हां हिन ते रोशनी विझंदा सर नहीं हुन वांगुरु चए न नहीं हे जेको सीन आहे न हिते बस जाम छोरो बि न आहे जाम छोरो खे जवाब आहे अरे परे थी त परे मोटा जा हिते जाम छोरो खे जवाब आहे बा हे ॾिसो था न सीन लाड़काने में इहो सीन भी हुयो असांखे ख़बर न हुई अविनाश खे भी खबर न हुई है ना भी बतालो अदा ही पॉइंट केड़ी आहे यार हे पॉइंट आकिल दरिया आहे आकिल वारो दरिया आहे जेको सिंधु दरिया जे नाले सां मशहूर आहे हे उहा पॉइंट आहे हे आकिल असांजो ॻोठ साम्हूं असांजो ही कचो आहे जेको ही जेका पॉइंट आहे असांजे पोयां उहा सॼी जेका आहे कचो आहे पोइ हिते कचो आहे जामशोर वारे में दरिया जामशोर वारो वकरो करे कचो आहे सॼो हेॾे अॻे दरिया जो ट्रप कचो आहे कचो मशहूर आहे तव्हांजो वाह बे तोखे कंहिं ॾेखारियो हे लाड़काणे में हे बि आहे तोखे कंहिं ॾेखारियो हे त ईअं त लॻे ॼण जामशोर में असां पहुता आहियूं हे ॾिसो न हिते साम्हूं हितां साम्हूं ॿेड़ी ते माण्हू चढ़ंदा ऐं ॿेड़ी ते माण्हू हिते सफ़र करे वेंदा ॿेड़ी बि आहे ॿेड़ी ते बि चढ़ूं था पर ईअं थो लॻे त मां हींअर जामशोर में पहुतो आहियां लाड़काणे में न आहियां सफ़ा वीआईपी हवाऊं हली रहियूं आहिनि मां पाण पहिरियों चक्कर लाड़काणे में रही हे लाड़काणे जी लाई आहे हिनखे मां बचा न ईअं त तव्हां अचो हे लाड़काणे जी लाई मूंसां गॾु आहे अविनाश कुमार बिलाल भुट्टो इन्हनि ॿिन्हिनि खे ख़बर न हुई त ख़बर आहे मूंखे ख़बर हुई बिल्कुलु मां जेको आहे न ॿुधाइण न पचायां जिते इहो छा चवंदा आहिनि यार अलमंज़र वारी पॉइंट जेका हूंदी आहे जामशोरे में पुल ते सेम उहा ई आहे ॾिसो तव्हां पाण ॾिसी सघो था वाट अ व्यू वाट अ नेचर ऐं वधीक जेको बि तव्हां सम्झो आख़िरकार दोस्तो ॿेड़ी वारो असांखे मिली वियो आहे ऐं ॿेड़ी ते असां ईअं चकर लॻाईंदासीं ऐं कुझु दोस्त आहिनि असां सां उहे हिकिड़ी साइड खां ॿी साइड ताईं मंज़िल कंदा बाइकूं बि उन्हनि चाढ़ियूं आहिनि ॿेड़ी ते उहे पंहिंजे ॻोठ ॾांहुं वेंदा होॾे कोई ॻोठ आहिनि उन्हनि जा नाला मूंखे ख़बर न आहे ही मामो तव्हांखे ॿुधाईंदो अलाए कहिड़ा कहिड़ा ॻोठ माना हिकिड़ो वॾो शहर आहे फलाणो शहर जहिड़ा बि आहिनि बहरहाल हे सभई बाइकूं हिन ॿेड़ी में चढ़ियल आहिनि हुन मंज़िल ताईं हिन ॿेड़ी ज़रिए वेंदा हिकु माण्हू हिन ॿेड़ी ते 50 रुपया आहे ऐं मोटरसाइकिल वरी 150-200 रुपया मामो ॿुधाए असांजी सिंध घटि न आहे छोकिरा चवंदा आहिनि ॿाहिरि
कराची वञ इस्लामाबाद अविनाश मज़ो आयो सफ़र में ॾाढो मज़ो आयो माना कीअं? माना अनएक्सपेक्टेड टूर थी वई असांखे ख़बर बि न हुई जेको असां हेॾे ईंदासीं ऐं हीअं tour थी वेंदी। लाड़काणे में मूंखे पाण खे एक्सपेक्टेड न हो त हेड़ी पॉइंट बि आहे हिन कुंड में मां पाण ज़िंदगी में कोन ॾिठी अलाए केतिरा चक्कर लाड़काणे में आयो आहियां अलाए केतिरा चक्कर आयो आहियां तो ॾिठी आहे त ईअं त हाणे सॼी सिंध में फैलियल आहे ईअं त सॼी सिंध में फैलियल आहे न पर ख़बर न आहे न हेड़ी पॉइंट ज़बरदस्त पर हिन वारे घुमीसीं सॼे दोस्तनि खे असां सजेस्ट कंदासीं जेके लाड़काणे में रहनि था वठी तव्हांखे असां आयासीं हिते तव्हांखे अब्दुल वाब अब्बासी तव्हांखे ॾेखारींदो ऐं जेकॾहिं तव्हांखे ॾिठल न हुजे त हे सभई मुंहिंजा प्यारा दोस्तो हाणे ही जेको आहे न बाइकूं जेके चाढ़े आया आहिनि हिन परे ॻोठ जा आहिनि सफ़ा इहे बाइकूं हाणे लाहींदा हाणे उहे टपाईंदा पोइ असां वरी वापसि महिरबानी महिरबानी कुर्ब वारा दोस्त आहिनि सभु सलाहूं कनि था पिया ॾिसो ॾिसो बाइक जो सीन ॾिसो था माशाअल्लाह साहिब पोइ डेली ईंदा वेंदा हो तव्हां ॾाढो मज़ो आयो हिन पॉइंट ते यार ख़ासि करे हाणे घणा माण्हू चवंदा यार लाड़काणो असांखे अलाए छा थो ॾेखारी लाड़काणो अलाए छा आहे लाड़काणो शहर न ॾेखारियो अथई अलाए छा पर लाड़काणे में ही पॉइंट जेका आहे न ज़बरदस्त आहे घणा वरी पुछंदा कमेंटनि में यार किथे आहे पोइ इहो वाब तव्हांखे ॿुधाईंदो कमेंट में जवाबु ॾींदो रिप्लाए ॾींदो तव्हांखे या हिन सां कॉन्टेक्ट कजो त तव्हांखे ही पॉइंट जेका आहे न तव्हांखे घुमाईंदो ठीकु आहे सभु खाईंदे या बिस्किट असां छा खाईंदासीं बाक़ी अञा चांहि कोन आई आहे अस्सलाम वालेकुम हींअर हिकु नई सुबुह सां तव्हां सां गॾु असीं हींअर बिलाल भुट्टे जे घर में आहियूं बिलाल भुट्टे जे घर जो कमकार हले थो हे ॾिसी सघो था वकार ओ नशाई हा जेरो हाणे बिस्किट थो खायां की न ॻाल्हायां सभु खाई वेंदे बिस्किट असांजा खाइण लाइ खणी आयो आहे हे बिलाल भुट्टो बि अची वियो आहे असांजो दोस्त चांहि सां गॾु प्यारो चांहि सां गॾु सुबुह सुबुह साण चांहि पीआरींदो पोइ असां रवाना थींदासीं सखर शिकारपुर पहिरियां शिकारपुर वेंदासीं पोइ सखर वेंदासीं छो खटाण खाइण इरशाद सुमरे ॾे बसि अदा पोइ हाणे असां चांहि पी निकिरंदासीं बाद में मिलूं था आई किथे कहिड़ी साइड आहे ओलह वारी साइड आहे कहिड़ी साइड आहे मस्जिद वारी साइड आहे हेॾे साम्हूं ओ पाडो न ॾिसी पाडो अचे हे ओयो अस्सलाम वालेकुम सर शिकारपुर में मां एतिरो स्टे न करे सघियुसि इरशाद सुमरे साहब मूंखे घणी मिनतूं कयूं पर आई एम सॉरी उते बि ॾाढी सॉरी पियो कयां हिते बि कयां थो पर उन जेका ख़िदमत कई उनजी वॾी महिरबानी स्टे इन करे न करे सघियुमि छाकाणि मूं वटि हुया सिर्फ़ु 2 ॾींहं ऐं 2 ॾींहंनि में असां हिकिड़ी राति हिकिड़ो ॾींहुं त लाड़काणे में गुज़ारियोसीं ऐं ॿियो ॾींहुं असांजी फाइनल डेस्टिनेशन जेका हुई सखर उते गुज़ारणी हुई शिराज वटि त मां त वेंदो रहंदो आहियां पर असांजो दोस्त जेको मूंसां गॾु हो वकार चांडियो उहो कॾहिं बि माना शिराज वटि न वियो हुयो वकार चांडियो उनखे शिराज सां मिलणो हुयो सखर घुमणो हुयो शिराज जी जेका आहे महिमान नवाज़ी चखणी हुई ऐं सखर में जेके सुठियूं पॉइंटूं उहे घुमणियूं हुयूं शिराज जी यूनिवर्सिटी IBA घुमणी हुई त उन करे मां वकार चांडे खे वठी करे उॾां निकिरणो हो त इन जे करे मां शिकारपुर में सफ़ा घटि वेठुसि ऐं टाइम सिर्फ़ु मैक्सिमम 3 कलाक असां लाड़काणे खां निकितासीं 8 बजे ऐं 8, 9, 10 बजे असां पहुतासीं 10:30 या 10 बजे असां शिकारपुर पहुतासीं बाद में उते 1 बजे ताईं असां स्टे कईसीं मंझंदि जी मानी जेका इरशाद सुमरे वटि खाधीसीं खटाण हुई ज़बरदस्त इरशाद सुमरो थैंक यू ही व्लॉग थींदो मुंहिंजो हिते ख़तमु शिकारपुर ताईं अॻिते जेको IBA वारो आहे उहो इंशाल्लाह 2-3 ॾींहंनि में अची वेंदो उनखे मां हिकु अलॻि पार्ट में एडिट कंदुमि छाकाणि मुंहिंजो शिराज जेको आहे
जिगरी यार आहे मुंहिंजो ऐं पोइ तव्हां सां बि मुलाक़ात थींदी नेक्स्ट व्लॉग में। पोइ यारो यारी।